नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु मटियारी मां ख़बर ॾींदा हलनि। मटियारी भिटशा भरिसां खंडू स्टॉप वेझो काज़ी आबाद कॉलोनी ऐं ॻोठ मोहम्मद साले चौहान जे रवासियुनि जा मसला हल न थिया। रवासियुनि मसला हल न थियण जी सूरत में एहतिजाजनि तौरु पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार करे छॾियो, जंहिं खां पोइ पोलियो टीम फुड़ा पियारण खां सवाइ वापसि रवानी थी वई। काज़ी आबाद कॉलोनी जे रवासियुनि ॻोठाणनि अकबर मरी, सोनू भील, वकील ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असां भिटशा वेझो मटियारी तालुके जी यूनियन काउंसिलर फ़कीर नूह होतियाणी जे ॻोठ काज़ी आबाद कॉलोनी खंडू स्टॉप जा रवासी आहियूं। असांजे कॉलोनी में 120 खां वधीक घर आहिनि, पर असांखे पीअण जे साफ़ पाणी, बिजली, गैस, ड्रेनेज सिस्टम, सिहत, तालीम, गंदे पाणी जी नेकाल समेत का बि बुनियादी सहूलियत मिलियल न आहे। असां यूनियन काउंसिलर जे चेयरमैन खां वठी डिप्टी कमिश्नर मटियारी, ज़िले इंतज़ामिया मटियारी, MPA ऐं MNA समेत सभिनी ऑफिसरनि वटि ज़बानी शिकायतूं कयूं ऐं लिखत में पिणु दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर असांजो को बि तदारुक नाहे थियो। असांजा जाइज़ मसला हल न थियण सबबि मजबूर थी एहतिजाज तौरु असां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पियारिया ऐं अगरि असांजो मसलो हल न थियो त असां एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।